मोरो मां रिपोर्ट करे विया रिज़वान अली जुमाणी। मोरो गचेरो रोड जे रवासी ज़ुल्फ़िकार अली मंगनहार जी घरवारी 16 ॾिहारा अॻु घरां गायब थी वई हुई, जंहिंखे काज़ी अहमद जे रवासी गुलज़ार लुंड मोरो मां कूड़ा झांसा ॾेई भाॼाए वियो हो। जंहिं खां पोइ गुलज़ार लुंड जे भाउ लौंग लुंड, गुलज़ार लुंड ऐं ॿियनि नामालूमनि ते छोकिरी जे मुड़ुसु ज़ुल्फ़िकार अली मंगनहार अगवा जी FIR दाख़िल कराई त मोरो पुलिस फ़ौरन मुख्य जवाबदार लौंग लुंड खे घरां गिरफ़्तार करे छोकिरी जे बारे में पुछा गुछा कई त छोकिरी मालिकनि सां वापसि अचण ते राज़ी थी वई। जॾहिं त छोकिरी जे मालिकनि छोकिरी जी ॾाढी ॻोल्हा कई, मगर FIR ऐं गिरफ़्तारी खां पोइ छोकिरी जी वापसी जूं कॉलूं अचणु शुरू थी वयूं ऐं कल्ह छोकिरी माउ खे लंडन वापसी ॾिनी आहे, जंहिंखे मोरो पुलिस पंहिंजे कस्टडी में वरितो आहे ऐं सुभाणे मोरो जी फैमिली कोर्ट में पेश कयो वेंदो। ऐं जॾहिं त छोकिरी संजना मंगनहार सां गुलज़ार लुंड हथरादू मिलो घुराए ॾाढ ते निकाह कयो आहे ऐं अताई साफ़ी घुराए छोकिरी खां बयानु वरितो वियो आहे। वधीक पुलिस ऐं जज जांच पड़ताल कंदा।